हिकड़े टाइम जी डॉक्टर जी फीस 500, सजो महीनो घर में केबिल ते 200 चैनल था हलन 100 रुपए में, 200 रुपए में। कसूरवार कुछ असां भी आहियूं। सजो डी न्याणी जे हथ में मोबाइल आ, टीवी आ, वीसीआर आ, ड्रामा आहिनि। रात जो मायूं न हो त ताईं सुम्हे नथी जेसिताईं ड्रामो नथी ॾिसे। पीउ ऐं माउ गॾु विहारे धीउ खे फिल्मूं था ॾेखारनि, पोइ न्याणी घरों भॼंदी न त ॿियो छा थींदो। असां मदीने जे मीर जा आशिक़ आहियूं त असांजी न्याणी अम्मा फातिमा जहिड़ो किरदार अदा करे न। असां हुजूर जा आशिक़ आहियूं त पोइ असांजी न्याणी अम्मा खदीजा, अम्मा आयशा खे पंहिंजो आइडियल बणाए न। अॼु मुसलमान जी धीउ जी आइडियल हिंदुस्तान जो अदाकाराऊं आहिनि। अॼु मुसलमान जे न्याणीअ जो आइडियल टीवी ऐं ड्रामे जो अदाकाराऊं आहिनि। छो? इन जे करे जो न्याणियुनि जो कुझु मुस्तक़बिल ख़राब करण जा ज़िम्मेदार असां बि आहियूं। पर्दे जे एहतमाम सां जाइज़ तफ़रीह जी इस्लाम इजाज़त ॾिनी आहे। हरूभरू शूं मुल्ला बि न थियणु घुरिजे। औलाद जा हक़ आहिनि, ज़ाल जा हक़ आहिनि, अदा करणु घुरिजनि। ॿारनि खे टाइम ॾियो, औलाद खे टाइम ॾियो, घर वारनि खे टाइम ॾियो। न्याणियुनि जी जाइज़ ख़्वाहिशात खे पूरो कयो। एतिरे ताईं इस्लाम थो चए त न्याणियुनि खे ज़बरदस्ती न परणायो। उन्हनि जी मर्ज़ी पुछो रिश्ते में। इन हद खां वधीक ॿिया कहिड़ा हक़ इस्लाम ॾे न्याणियुनि खे? मुझे शहीद बाबू चवंदो जेको न्याणियुनि जे पुछण खां बग़ैर न्याणियुनि खे तो परणाए, क़यामत जे ॾींहुं ईअं कुटजंदो जीअं गॾो पतण ते कुटजंदो। मुझे शहीद बाबू चवंदो न्याणियुनि खां पुछो, ज़बरदस्ती न्याणियुनि जो निकाह न करायो। ये हक़ है न। मदीने जमीर फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। जेकर न्याणी माउ जे शक्ल में आ त पैर धोई करे पी जाओस, छो त अल्लाह जन्नत माउ जे पैरनि में रखी छॾी आ। जेकर न्याणीअ जे शक्ल में आ, साईं फरमायो 3 सलूक कजांस। एक बेहतरीन परवरिश, जेको पुट तो खाए धी के सागो खाराए जाए, जेको पुट तो पाए धी के सागो पाराए जाए। पुट ऐं काटन जे कपड़न में मोटरसाइकिल ते टोप नराड़ ते ऐं तुहारी धी के फाटल रो भी कोन्हे, क़यामत जॾहिं जूता खाईंदे। ॻाल्हि सिधी आहे। जेको पुट जो हक़, जेको न्याणियुनि जो हक़, बल्कि न्याणियुनि जो त अञा वधीक आहे। न्याणियूं महिमान आहिनि। चङा भला माण्हू दुन ते ॾाढी आहे, तहज्जुद बि कदा नथो थिए, छलन घरों न्यापो अचे त बाबा तोखे धी जाई आहे। ईअं तो हमरा जो मुंहुं कारो थी वञे, ईअं तओ कारो थी वेंदो आहे। चङो भलो माण्हू दुनियादारनि ते कहिड़ो ॾोह हुजे, दीनदार माण्हू न्याणियुनि जो ॿुधी मुंहुं ख़राब था कनि। हालांकि मदीने जमीर फरमायो जेके न्याणी जाई ऐं उन न्याणीअ सां 3 सलूक कया, बेहतरीन परवरिश कई, बेहतरीन पालियईस, बेहतरीन खारायईस, बेहतरीन घर में रहायईस, चंगी तालीम ॾियारीस। तालीम खां मुराद लेनिन जी, मार्क्स जी, चुइंटाई ऐं मौज़तन जी तालीम न है। तालीम खां मुराद क़ुरान ऐं हदीस जी तालीम। मता चओ त राशिद साहब अंग्रेजी जे तालीम जो मुखालिफ़। मां मुखालिफ़ न आहियां। न्याणियुनि खे अंग्रेजी जी तालीम ॾियो, अंग्रेजी जी तालीम जरूर ॾियो। अंग्रेजी भली पढ़ायो, पर न्याणियुनि खे अंग्रेज न पढ़ायो। बस एतिरी दरख़्वास्त आहे। अंग्रेजी भली पढ़ायो, अंग्रेज न पढ़ायो। तुझे लिबास मां नज़र अचे, तुझे न्याणीअ जे लिबास मां नज़र अचे त हीअ न्याणी अंग्रेज जी ग़ुलाम न आहे, मदीने जे मीर जी ग़ुलाम आहे।